वाइस चेयरमैन जो केरा तबियत ठीक है बिल्कुल जो फरमान न लियो ॿुधे बस सुआ वारन जी सलाह ते हलिया आया सिंध जी रिवायत या असा पंहिंजे महिमान जो दिल जे केरा चाहत बा कंदा हो खबर या पिया त जीए जे आगवान जेके थे उहे अनकरीब न पिंडाल में पहुंचण वाला ऐं सभिनी दोस्तन के मुझे तरफा या गुजारिश थी त दिल जे गहराई सां पंहिंजे संग न करिए नाथ को संगी संग न करिए कल दी राज न लाए हो तमें तरबूज मूल न होंदे तोड़ी तोड़ मक्के ले जाए हो कावा दे बचे हंस न थींदे तोड़ी मोती चोग चुगाए हो कोड़े खूब ना मिठे होंदे बाऊ तोड़ी 100 मन खंड पाई सजी सिंध का कई आया कराची का मलीर का वठी जिले मलीर का वठी कश्मीर ताई केड़न केड़न जिला जा नाला खड़ा ऐं दोस्त खड़ा जेके ईंदा पर स्कूल उमरकोट के अंदर दाखिलाऊं बंद आहिनि सबब जैसा का खबर कोने सीओ चाहियूं था त उमरकोट मिडवाइफरी स्कूल में जेके एडमिशन रुकल साईं थोड़ा एफर्ट वठंदा त उहे असांजा जेके सो एडमिशन थींदियूं ऐं उन सां गॾो शाहज़ेब शाह साहब अली खासकेली साहब हिस्बुल्ला राजपर साहब अब्दुल फारिन साहब मीर शकील साहब रमीज तनवीर जो असांजे ज़िले सां ताल्लुक़ रखे थो नायब सदर मेरे को खास नौशर फेरोज का आसानी सुबाई नायब सदर मोहतरमा शहनाज रांझानी अली इन सभी जेके पिरामिड से जेके दोस्त आया जेके सुबाई क़यादत में आया उन सभी के दिल जी गहराई से वलीकार चवां तो वेलकम कयां तो उन के अलावा असांजी लेडी हेल्थ वर्कर्स जेके असांजी भेणों असांजे सॾ खे तव्हां मान ॾिनो उमरकोट में तव्हांजी तशरीफ़ आवरी थी जेके असांजे ऐवान साफ़त में जेके दोस्त वेठा आहिनि साफ़ी हज़रात आहिनि जंहिंमें असांजो प्रेसिडेंट साहब जेको प्रेस क्लब जो प्रेसिडेंट आहे रसूल बख्श रहमतानी साहब अमीन डीपलाई साहब वली मोहम्मद मेहर साहब गुलाम मुस्तफा मेहर साहब जेके दोस्त साफ़ी हज़रात आहिनि सभिनी जूं लख लख महिरबानियूं जेके असांजे प्रोग्राम में शरीक थिया आहिनि जेके को पैरामेडिक्स साथी परे परे खां मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कई आया आहिनि सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम नमस्ते यारी मदद हाणे असां प्रोग्राम खे अॻिते हलाईंदासीं हाजी हिस्बुल्ला राजपर के पिंडाल में पहुंचण ते वेलकम कयूं था महिरबानी करिए जागण मना जस आहे अदा जिन खे लाहे जो लतीफ़ चे मथा कलब कस वर्ण कजा वस सुबह साण सैयद चे असांजे हिते गरजाणी जा जेके मक़सद आहिनि उहा ॿिनि क़िस्मनि जा आहिनि हिकिड़े उहे मक़सद आहिनि जेके सूबाई लेवल जा आहिनि जेको थोरो रज़ा थोरो साइड यह
में भी असां कंदा पियासीं त कामयाबी तॾहिं थींदी जॾहिं असां 1 यूनिट में शामिल थींदासीं। उन करे तव्हां सभिनी खे स्पेशली असांजे उमरकोट जे दोस्तनि खे जिन तव्हां सभिनी खे समेटे हिते गॾु कयो, सभिनी खे इहो आवाज़ु ॿुधायो ऐं हाणे सभी गॾिजी इन मसइलनि जो हल कयो। बाक़ी जेके भी डिस्ट्रिक्ट लेवल जा मसला आहिनि या डिवीज़न लेवल जा मसला आहिनि, ये कोई एॾा मसला वॾा न आहिनि। ये किथे न किथे मसला फाथल आहिनि, इन्हनि खे पाण गॾिजी हल कराईंदासीं। पोइ पंहिंजे ई कलम सां हिकु ॾींहं में सभिनी लाइ हल करे छॾींदासीं। इहो असांजो असां वाइदो आहे। ठीकु आहे, त इन खां पोइ असांजे उमरकोट जा दोस्त जस लहणे जिन असांखे गॾे ऐं अवां सभिनी जे साम्हूं आंदो, तव्हां सभिनी जी महिरबानी। हीउ नमूनो रहियो त इंशाअल्लाह उहे ॾींहं परे न आहिनि जो असीं असांजे मसइलनि खे समेटे हासिल करे वठंदासीं। महिरबानी। पॉजिटिव वे में उन्हनि जा प्रॉब्लम हल करियूं। इतफाक़ सां चीफ गेस्ट तौर डायरेक्टर जनरल साहब इन्वाइटेड हुआ पर हू मसइलो न अची सघिया। मूंखे शायदि मुंहिंजो पंहिंजो होम डिस्ट्रिक्ट आहे उमरकोट, उनजे करे मूंखे हिकिड़ो महिमान पर मेज़बान ई आहियां अहिड़ी तरह सां त जेके बि ॾूरां आया आहिनि ॿियनि ज़िलनि खां उन्हनि खे वरी मां दिलि जे दौरान सां वेलकम चवां थो ऐं पंहिंजे तरफ़ां जेको कुझु आहे सो असांजे साथ रहंदो त पैरामेडिक्स जा मसइला हल थियनि। छो त मुंहिंजी पंहिंजी सर्विस कैरियर तक़रीबन हिन नवंबर में 32 साल मूंखे थिया आहिनि त मूं करीब तरीन सां ॾिठो आहे, पैरामेडिक्स सां गॾु कमु कयो आहे। मूंखे हुननि जे मसइलनि जी चङी तरह ॼाण आहे त हू कहिड़े डिफरेंट डिफिकल्ट सिचुएशन में कमु कनि था। ऐं मेडिकल हिसाब सां जेके नाइंसाफ़ी थियूं आहिनि, अॼु ही उन्हनि जा पैगाम आहे त साईं हाणे बसि थी, हाणे बसि थी, तव्हांखे असांजो हक़ ॾियणो पवंदो। जे न ॾींदो त तव्हां बि न रहंदो। असां हाणे जॾहिं मिनिस्टर सां मुलाक़ात थी त असां उन्हनि खे चयो साईं असां डॉक्टरनि खे न ॿुधो, पहिरीं पैरामेडिक्स खे ॿुधो, पहिरीं नर्सिस खे ॿुधो, छाकाणि त हिननि जा मसइला असांखां वधीक आहिनि ऐं हुननि सां तमामु घणो ज़ुल्म थियल आहे। मां उन्हनि ज़ुल्मनि जो दास्तान तव्हांखे वधीक न ॿुधाईंदुमि, लेकिन वक़्तु छाकाणि त असांजा दोस्त कराची जा आहिनि, उन्हनि खे वापसि वञिणो आहे। मां तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधायां थो त तव्हांजे हिन ॿधीअ जे करे, तव्हांजे हिन इतफ़ाक़ जे करे, तव्हांजे हिन यकजहतीअ जे करे गवर्नमेंट हाणे तव्हांखे तव्हांजा हक़ ॾियण ते मजबूर आहे। गिराइण हेल्थ जे दोस्तनि खे हिकिड़ी हुजाइत लफ़्ज़ में हिकिड़ी मशवरो ॾींदुसि त साईं जेके करे हिकिड़ो फार्मूलो ॾींदुसि सभिनी दोस्तनि खे। दोस्तो जेकॾहिं को हिते फार्मूलो हिकिड़ो इतिहास ॾियां तव्हां हुनखे क़बूल कंदो? आऊं को चिदो जो ऐलान कयां था, क़बूल कंदो? हिते 2004 ते पूरी सिंध गॾु थी आहे ऐं मुख्य हज़रात ग्रैंड हेल्थ अलायंस जा वेठा उन्हनि खे इहा हुजाइत लफ़्ज़नि सां चवंदुसि त जेकॾहिं असांजा सेक्रेटरी हेल्थ मिनिस्टर वज़ीर आला किथे पिया रुकावट बणी ही पैरामेडिकल आऊं तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो मशवरो ठाहे छॾियो आहे त एजाज़ अहमद काके फोटो सूबाई चेयरमैन जे ज़िले खां हिकिड़ी असां जागर खां मुहिम शुरू कंदासीं जेको हुनजो बुनियादी ज़िलो आहे एजाज़ अहमद काके फोटो जो, जंहिंमें आऊं वाइडे दोस्तनि खे, पीएमए जे दोस्तनि खे, पैरामेडिकल जे दोस्तनि खे हिकु ई गाॾी में खणी ऐं इंशाअल्लाह रैली जी सूरत में निकिरंदुसि। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रातियूं टिकंदो, इन सीएम हाउस जो घेराव कंदासीं। जेसिताईं